वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारतीय सरपरस्ती में दहशतगर्द बलोचिस्तान में अमन तबाह करणु चाहिनि था। कोयटा में क़बाइली सरदारनि जे ग्रैंड जिरगे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो हो त रियासती इदारा अवाम जी हिमायत सां दहशतगर्दी खे नाकाम बणाईंदा। संदसि चवणो हो त दहशतगर्द फ़ौज जे तरक़ियाती काविशुनि खे नाकाम बणाइण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो हो त भारतीय स्पॉन्सर दहशतगर्द अवाम जी हिमायत हासिल करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणो हो त पाक फ़ौज हर खिते जो जवाब ॾियण लाइ मुकमल तौर तयार आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणो हो त बलूचिस्तान में दहशतगर्दनि जे नेटवर्क पोयां वार जो हथ आहे। हिन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारतीय सरपरस्ती में दहशतगर्द बलूचिस्तान में अमन अमान तबाह करणु चाहिनि था। कोयटा में क़बाइली सरदारनि जे ग्रैंड जिरगे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो हो त रियासती इदारा अवाम जी हिमायत सां दहशतगर्दी खे नाकाम बणाईंदा। संदसि चवणो हो त दहशतगर्द फ़ौज जे तरक़ियाती काविशुनि खे नाकाम बणाइण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणो हो त भारतीय स्पॉन्सर दहशतगर्द अवाम जी हिमायत हासिल करण जी नाकाम कोशिश करे रहिया आहिनि। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणो हो त पाक फ़ौज हर ख़तरे जो जवाब ॾियण लाइ मुकमल तौर तयार आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो चवणो हो त बलूचिस्तान में दहशतगर्दनि जे नेटवर्क पोयां वार जो हथ आहे। नाज़रीन आम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त भारतीय सरपरस्ती में दहशतगर्द बलूचिस्तान में अमन अमान तबाह करणु चाहिनि था।